बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए सबक के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 में से सबक 25वां पढ़ेंगे, जिसका उन्वान है कारूं झरजा करिश्मा। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक 25 कारूं झरजा करिश्मा। थर पार कर वारे भांगे में, नंगर पार कर शहर ॾांहुं वींदे हिकु ख़ूबसूरत जबल कारूं झर सॾिबो आहे। अटकल 26 किलोमीटरनि में पखिड़ियल दुनिया जो ही ख़ूबसूरत जबल सिंध जो शान लॻंदो आहे। कारूं झर जबल जी उतां ई चोटी 1500 फुट मथे चई वञे थी, जंहिंखे साहिब चङो चवंदा आहिनि। हिन चोटीअ ते शुरूअ में सीमेंट जो ठहियल हिकु थल्हो हूंदो हो, जेको अंग्रेज़नि जे दौर में कर्नल त्रोट ठहिरायो हो। हाणे उहो थल्हो ढही वियो आहे। सैर ऐं सियाहत जा शौक़ीन उन्हीअ थल्हे ते ज़रूरु चढ़ंदा आहिनि, जितां चौगिर्द कुदरत जा अजीब नज़ारा ॾिसण में ईंदा आहिनि। वीरा वाह, जेको उतां अटकल 26 किलोमीटरनि जे पंध ते आहे, सो ईअं पियो ॾिसबो आहे ॼण 2-3 किलोमीटरनि जे पंध ते आहे। नंगर पार कर जो शहर घाटनि छांवदार वणनि जे विच में ईअं पियो नज़र ईंदो आहे ॼण कंहिं होशियार मुसविर जी का रंगारंग तस्वीर आहे। ॾखण तरफ़ नज़र फेराइबी त कच्छ जो सॼो ऋण उझाग समुंड वांगुरु ॾिसण में पियो ईंदो। साहिब चङे ते चढ़ण में कलाक सवा लॻंदो आहे, त लहण में 1.5-2 कलाकनि खां बि वधीक वक़्तु लॻियो वञे। मथे चढ़ण लाइ वरनि वकड़नि वारी वाट आहे, जंहिं करे सिधो चढ़णु नामुमकिन आहे। जबल ते चढ़ण वक़्तु बहितर आहे त रबड़ जे तरे वारो को जोगर जूतो पाइजे। ॿिए सूरत में जेकॾहिं खुड़ियुनि या कोकनि वारो बूट पाइबो या का ॿी जुती पयल हूंदी त बि पेर तिरकण जो अंदेशो आहे। पारकर जा कोल्ही त ॾींहुं राति जबल में पेरनि उघाड़ा आराम सां हलंदा वतंदा आहिनि। कारूं झर जबल जो पथर सतरंगो संगमरमर या ग्रेनाइट सॾिबो आहे। उहो पथर आम तौर ते कारे रंग जो आहे। उन जो चिमको अहिड़ो आहे ॼण वारीअ में शीशे जा सन्हा ज़रड़ा शामिल हुजनि। कारूं झर में मौजूदु ग्रेनाइट जा रंग ॻाढ़सिरा, कारसिरा, सुरमाई, अछड़ा, भूरड़ा, नीरड़ा, साइरड़ा ऐं गुलाबी आहिनि। संगमरमर जो ही क़िस्म निहायत अणलभ ऐं क़ीमती आहे ऐं मार्केट में तमामु वॾे अघ ते विकामे थो। कारूं झर जे हंज में कुल 8 हसीन माथिरियूं आहिनि। कारूं झर जे भर पासे में बोडेसर, कासबो, आधेगाम, घरटियारी, मोंदरो, खारड़ियो ऐं मणू जे नालनि सां ॻोठ मौजूदु आहिनि। कारूं झर जबल मां कुल 5 नयूं यानी बरसाती
पाणीअ जूं नदियूं निकिरनि थियूं जेकी सिधो कच्छ जे ऋण में पवनि थियूं। उन्हनि नदियुनि जा नाला गोड़धुरो, भटियाणी, घिरटियारी, मोंधरो ऐं साबोसण आहिनि। मींहं जे मौसम में इन्हनि नदियुनि जो पाणी ॾाढो तिखो वहंदो आहे। उन्हनि मां किन नदियुनि ते बरसाति जो पाणी रोके पीअण ऐं ज़मीन जी आबादीअ लाइक़ु बणाइण लाइ कारूंझर जबल जे हंज में बंद ठहिराया विया हुआ जेकी पाणीअ जे वहिकिरे में लुढ़ी विया ऐं जुटाव न करे सघिया। हिन वक़्तु सरकार बाक़ाइदे रिथाबंदीअ सां डेम ठाराए रही आहे। कारूंझर जबल में जैन धर्म ऐं हिंदू धर्म जा केतिराई मंदर आहिनि जिन में साड़धुरु, इंचलीसर, गौमुखी, भोॾेसर, भीमकुंड, ॿावी जो ॿेसणो, चंदन गिद्ध वग़ैरह शामिल आहिनि। कारूंझर जबल में झंगली जानवर जहिड़ोक हरण, गिदड़, चिराग, बघड़, रोझ ऐं मोर पखी वग़ैरह वॾे तइदाद में मिलनि था पर नामुनासिब हालतनि जे करे उन्हनि जो तइदादु ॾींहों ॾींहुं घटिजो पियो वञे। हिते क़िस्मे क़िस्मे ॿूटियूं पैदा थियनि थियूं जेके हिते जा रहाकू दवाउनि तौरु कमु आणींदा आहिनि। हिते पैदा थींदड़ ॿूटनि मां गुगलाण मां गुगर ऐं कुंभटनि मां खंवर घणो पैदा थिए थो जेको विकिरे लाइ ॿाहिरि मोकिलियो वेंदो आहे। जबल में केतिरनि ई क़िस्मनि जा गुल ऐं ॿूटा थियनि था जिन जो रस चूसे माखीअ जूं मखियूं माखी ठाहीनि थियूं। उहा माखी निहायत काराइती आहे जेका हकीम कमु आणींदा आहिनि ऐं सूखड़ीअ तौरु बि ॾिनी वेंदी आहे। आम चवणी आहे त कारूंझर में रोज़ानो सवा सेर सोन पैदा थिए थो। ऊन्हारे जी मौसम में कॾहिं कॾहिं हिन जबल मां ज़ोरदार आवाज़ ईंदा आहिनि जेके केतिरनि मेलनि जे मुफ़ासिले ताईं ॿुधण में ईंदा आहिनि। इम्कान आहे त जबल गंदरफ़ ऐं ॿियनि मैदनी शयुनि सां भरियल हुजे। कारूंझर जबल हूअं त समूरो ई सूंहं सां भरियल आहे पर उन में के अहिड़ा हंध बि आहिनि जिते विंदर ऐं वरूंह जो सामान कुझु सरस आहे। इहे हंध चंदन गिद्ध, साड़धुरु, पारासिर जो आस्थान, गौमुखी, भीमगोडा, पिंगराज गिद्ध, त्रोट जो थल्हो, इंचलीसिर, लिकल खूह, भोंरो तहखानो आहिनि जिन जो वॾो तारीख़ी पस मंज़र आहे ऐं इहे हंध ॾिसण वटां आहिनि। कारूंझर जी चोटीअ ते मोर जो नाच वणंदड़ लॻंदो आहे। केतिरनि अवामी शाइरनि उन खे ॻायो आहे। मिहोगीअ जी मुंद में कारूंझर जो इलाइक़ो वेतर सरसब्ज़ ऐं सुहिणो थी पवंदो आहे। इहे नज़ारा ॾिसण लाइ परे परे खां माण्हू ईंदा आहिनि ऐं साराह करण मां ढापंदा ई नाहिनि।